नाज़िन हाला में ख़ासि ख़ेली बिरादरी जे सवे माण्हुनि क़त्ल थियल नौजवान जो लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो हयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर बाबू ख़ासि ख़ेली। जी बाबू, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त ख़ासि कली बिरादरी जे सवे मर्दनि ऐं औरतुनि जो हाल क़ौमी शाहराह ते जेको नौजवान जुमन ख़ासि कली जो लाश लकी जेको मुख्य जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ धरणो हयो वियो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरीं टंडो आदम थाणे जी हद ॻोठ बचल ख़ान भूदाणी में ख़ासि कली बिरादरी ऐं उमराणी बिरादरीअ जे विच में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो हो, जंहिंमें ख़ासि कली बिरादरीअ जो अयाज़ ख़ासि कली क़त्ल थी वियो ऐं केतिरा ई जेको सख़्तु ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन में मसमात सतबराही ऐं जुमन ख़ासि कली पिणु जेको शदीद ज़ख़्मी थिया हुआ, जेके गुज़िरियल ॾींहुं ज़ख़्मनि जा सूर न सहंदे जेको फौत थी विया आहिनि। ऐं जंहिंखां पोइ अॼु ख़ासि कली बिरादरीअ जे सवे औरतुनि ऐं मर्दनि जेको क़त्ल थींदड़नि जे वारसनि लतीफ़ ख़ासि कली, हयात ख़ासि कली, रजब ख़ासि कली, पाकिस्तान ख़ासि कली तंज़ीम जे सूबाई सदर मंतार ख़ासि कली, पाकिस्तान ख़ासि कली इत्तेहाद जे अॻुवाणनि राजूणी इत्तेहाद जे राजा ख़ासि कली, रोशन ख़ासि कली ऐं पासबान तलवार जे सदर सुल्तान ख़ासि कली ऐं JUI अॻुवाण हाजी आशिम ख़ासि कली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हाल क़ौमी शाहराह ते धरणो हणी मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे ऐं टंडो आदम पुलिस जे ख़िलाफ़ जो सख़्तु नारेबाज़ी जेको थी रही आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त धरणे सबबि सभई जेको गाॾियूं क़ौमी शाहराह ते जेको बीह रहियूं आहिनि ऐं केतिरे ई जेको माण्हू जेको सख़्तु परेशान आहिनि। ऐं उन खां अलावा जेको धरणे में शरीक माण्हुनि टायरनि खे बाहियूं ॾेई ऐं जेको सख़्तु नारेबाज़ी जेको हुननि जी जारी आहे। जी बाबू, अव्हां जी महिरबानी।